अब सवाल इहो तो पैदा थिए त जेके मुज़ाहिमती किरदार जेकी हूंदा आहिनि उहे त मुज़ाहिमत जी जंग मरण घरे ताईं जेको आहे जारी रखंदा आहिनि ऐं तव्हां जेको आहे हितां जो मुज़ाहिमती किरदार आहियो, हितां जे जेके मज़लूमनि जी होप आहियो, उमेद आहियो, तव्हां बि उन्हनि तां मिली वियो, मार बि उन्हनि तां मिली विया, कुल हिकु थी विया आहिनि। अवाम वीचारो हाणे बेयारो मददगार आहे, तव्हां बि उन्हनि खे छॾे ॾींदो त हाणे अवाम काॾे वेंदो? अवाम रस्तो पंहिंजो ॻोल्हींदा, अवाम ज़रूर ॻोल्हींदा। मां हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायांव, इहो मूंखे जेको महसूस थो थिए पियो, इहा मुंहिंजी हिकिड़ी ईअं सम्झो त हिकिड़ी इंटेलेक्चुअल एक्सरसाइज़ आहे। सॼी दुनिया में हिन महिल जॾहिं खां इहा 7 अक्टूबर खां गज़ा में जंग शुरू थी आहे, उन ॾींहं खां तव्हां ॾिसो हिन सॼे दुनिया जी जेका सियासत ऐं जेको तौर तरीक़ो आहे उहो हाणे चेंज थो थींदो वञे। इहो तव्हां ॾिसंदव अॻिले 5-10 सालनि में सफ़ा इहा जेका अॼु जी दुनिया असां ॾिसूं था इहा तव्हांखे नज़र न ईंदी। इन ई तरीक़े सां असां बि जेके आहियूं हिते हिन ख़िते में, असांखे बि इहा उमेदु आहे, असांखे लॻे थी इहा उमेदु त हाणे ॾिसो मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां। हिकिड़ी शइ बुनियादी तौर ते जंहिं मां अपोज़ थो कयां, मसलन जीअं हाणे हिते ॿियूं पार्टीज़ बि आहिनि, मसलन हाणे JUI जंहिं का स्ट्रॉन्ग पार्टी निकिती आहे सिंध में ख़ासि करे ऐं शिकारपुर में ख़ासि करे त उहा JUI आहे। मुंहिंजो हिकिड़ो बुनियादी जेको आहे इख़्तिलाफ़ु आहे, उहो इख़्तिलाफ़ु इहो आहे त मां नथो सम्झां त मज़हब खे सियासत में कंहिं बि तरीक़े सां मुंसलिक थियणु घुरिजे। मां इन ते सफ़ा मां तो सम्झां त इहा ॻाल्हि ई ग़लति आहे। ईसानी साहब, पीपल्स पार्टी खे गुज़िरियल 15-20 सालनि खां वठी इक़्तिदार में जेको आहे वक़्तु गुज़रियो आहे, जेको सिंध जो हशर नशर आहे, हितां जे इदारनि जो हशर नशर आहे, अवाम बुख ऐं बदालीअ में जेको आहे मरे थो पियो बुखनि में, त अवां बि माना जेको आहे उन्हनि ई माण्हुनि खे जंहिं हिन सिंध जो हशर नशर ख़राबु कयो आहे उन्हनि खे हिते तव्हां इस्तक़बाल करायो, उन्हनि खे ई अजरकूं पारायो, उन्हनि खे ई गुलनि जा हार पारायो, त आख़िर तब्दीली ईंदी कीअं? पवन साहब, ॻाल्हि इहा आहे त असां लोकल लेवल ते था ऑपरेट कयूं, न कि असां इंटरनेशनल। जीअं तव्हां वधीक जे मुल्क जी ॻाल्हि कंदो त उन ते वरी ॻाल्हि ॿी थींदी, पर असां लोकल लेवल ते था कयूं। लोकल लेवल जो मक़सदु आहे लोकल इशूज़ जेके आहिनि, असांखे रोड रस्ता खपनि, हे हो, उन्हनि जा हिननि खे फंड्स मिलनि था, उहे गवर्नमेंट खां अलावा ॿियो को करे नथो सघे। हाणे जीअं हुकूमत में पीपल्स पार्टी आहे त असांजो कमु बि उन्हनि मां ई थींदो। जीअं मां हिकिड़े ॿिए दोस्त खे हाणे थोरी झटि पहिरीं चयो त पहिरियों असां इन पोज़ीशन में न हुयासीं त इन्हनि खे असां चऊं, छा करे असां हिननि खे हमेशह अपोज़ कयो आहे, त पहिरियों असां इन पोज़ीशन में ई न हुयासीं त इन्हनि ते असां बार रखूं त उहा हे कमु कयो या हे न कयो या जेको बि आहे। हाणे मूंखे उमेदु आहे त असां एतिरो वज़न रखूं था हिन तालके में ऐं हिन ज़िले में जो असां हिननि ते हावी थी था सघूं। अच्छा ईसानी साहब, माज़रत सां अवां त हुकूमत ई PPA खे ॾेई छॾी, अॻ में इलेक्शन ई न थी आहे, अवाम वोट ई न ॾिनो आहे, तव्हां अॻे ई पीपल्स पार्टी खे हुकूमत ॾेई छॾी? उहो जेको असांखे नज़र थो अचे, ऐं इहा ॻाल्हि जेका आहे उहा हिकिड़े सहाफ़ीअ कल्ह वेट कयां त उन खां सहाफ़ीअ खां इहो सवाल कयो वियो त छा हीअ शफ़ाफ़ इलेक्शन आहे, त हुन इहो चयो त असांखे हिन खां वधीक पाकिस्तान में कॾहिं शफ़ाफ़ इलेक्शन थी न आहे। छाजे करे जो अहिड़ी शफ़ाफ़ आहे इहा इलेक्शन जो असांखे रिज़ल्ट जी पहिरियों खां ख़बर आहे त छा थियणो आहे, त इहा ॻाल्हि आहे त रिज़ल्ट जी असांखे पहिरियों खां ख़बर आहे। त मतिलबु आहे त उन सहाफ़ीअ जे अवां बि नक्शे क़दम ते हलंदे अॻ में रिज़ल्ट अनाउंस करे छॾियो? रिज़ल्ट अनाउंस थियल आहे, दुनिया खे ख़बर आहे, हाणे छा कंदासीं। असां पोएं दफ़े GDA में हुयासीं या GDA खे असां सपोर्ट कयोसीं, GDA वटि उहो दम दरूद ई न आहे। हाणे मूंखे ॿुधायो त केरु आहे हिते? मां बि चवां थो त चेंज अचणु घुरिजे, कॉम्पिटिशन थियणु घुरिजे, ईअं न थिए जीअं हिते आहे असांजे। त हिकु कैंडिडेट उहो बार बार अचे, बार बार। इहो मां हिकिड़े ॿिए जाइ ते बि चयो आहे ॾाढो खुली करे, त
त हाणे ईअं छा ईअं इहो बि हिकिड़ो सिलसिलो सही न आहे त पहिरियों 30 साल पीउ अचे पोइ वरी 10 साल पुटु अचे पोइ असां इंतज़ारु कयूं त उनजो पोटो अचे त उन सां असां कयूं ईअं न थियणु घुरिजे। हा त ईसाणी साहब माना जेको आहे ज़ाहिर ॻाल्हि आहे तव्हां हिकिड़े माण्हूअ खे या हिकु धुर खे हिकु पार्टी खे हिकु दफ़ो मौक़ो ॾिनो, ॿियो दफ़ो मौक़ो ॾिनो, टियों दफ़ो मौक़ो ॾिनो, अञा चोथों दफ़ो बि ॾिनव, अञा उमेद उन्हनि में रखियूं वेठा आहियो त पोइ त मूंखे सम्झ में नथी अचे त आख़िर इहा तब्दीली पोइ कीअं, पोइ त असां चेंज न आहियूं। तब्दीली जेका आहे उहा हिकु त असांजी पब्लिक बि जेका आहे न उन्हनि जो बि हिकिड़े हद ताईं इहो ॾोह आहे। असांजी पब्लिक हिरी वई आहे इन्हनि कमनि सां। जेका जंहिंखे को मुफ़्त में का शइ मिले, हाणे सिंध आहे, सिंध जी हिन महिल जीअं असां 4 सूबा सम्झूं त हिन महिल जेका सिंध जी हालत आहे, करप्शन सभ खां वधीक सिंध में आहे, झेड़ा झगड़ा सभ खां वधीक सिंध में आहिनि, तव्हांजे एजुकेशन सभ खां बुरी सिंध में आहे, हर बुराई सिंध में अचे कठी थी आहे, पर उन जो को अज़ालो न आहे। इन जे करे जो कोई हिते अहिड़ी लीडरशिप उभरे नथी जेको हिन खे रिजेक्ट करे इन कम खे सभु पिननि ते हणी छॾिया अथऊं। हा त ईसाणी साहब अवां जहिड़ा मुअज़्ज़ज़ माण्हू बि जेकॾहिं इन जी करप्ट धुर जा हथ मज़बूत कंदा त ॿी धुर आख़िर उभरंदी काथऊं। अच्छा, हाणे मां तव्हांखे इन में इन जो जवाबु ॾियां। हिकु त तव्हांखे शायदि इन ॻाल्हि जी ख़बर कोन्हे त इन्हनि फोर्सिस जे ख़िलाफ़ु ऐं इन्हनि कमकारनि जे ख़िलाफ़ु मां पोएं घटि में घटि 40 साल त मूंखे थिया आहिनि अमेरिका खां वापसि आए। जंहिं ॾींहं खां मां अमेरिका खां वापसि आयो आहियां हिते मां इहे ई धिका थो झलिया। ठीकु आहे, शायदि इहे लफ़्ज़ सही न आहिनि पर जेको बि आहे, पर इहो को हिते कंहिं को ॿुधण वारो कोन्हे। इन जे करे जो फलाणे खां पैसा था मिलनि, फलाणे खां पैसा था मिलनि, मां त पैसा नथो ॾियां। इहे सभु पिनण ते लॻा पिया आहिनि। पोइ हाणे छा कजे? असां उनखे इन कम खे छॾे कुझु सोशल वर्क शुरू कयो आहे। अस्पताल शिकारपुर में हले थी। ईसाणी साहब सवाल इहो थो पैदा थिए त जेकॾहिं को हक़ जो आवाज़ नथो ॿुधे त छा उहो हक़ जो आवाज़ बुलंद करण वारो बसि उहो बि चोरनि सां मिली वञे? चोरनि सां मिलण न। हाणे हिते असां कहिड़ियूं हो कयूं, हिते तव्हां हालत ॾिसी आहे, हे रोड ॾिसा अथव तव्हां, हाणे किथे वञी किथे न किथे रोड कुझु ठहनि था, उहो बि असां चई करे। पोइ इन जा 2 तरीक़ा आहिनि, या त पब्लिकली असां गारियूं ॾियूं उथी करे, या वरी प्राइवेटली हुननि खे असां चऊं त बाबा हे ईअं ग़लति था कयो, ईअं न कयो, कुझु त ॾियो। जंहिं पब्लिक ई ॿुधण लाइ तयारु न आहे, जंहिं पब्लिक खे मुफ़्त जी का शइ मिले थी ऐं करप्शन जा पैसा मिलनि था, त पोइ उनखे असां कहिड़े लेवल ते वञी ऐं हिन माशरे खे असां सही कयूं? हा ईसाणी साहब सवाल इहो थो पैदा थिए त ही माण्हू भला तव्हां माज़ीअ जो जेकॾहिं तव्हां उन्हनि खां हिसाब किताब माफ़ था कयो त भला आईंदा लाइ तव्हां उन्हनि खां कुझु वचन वरितो त बाबा हाणे जेकॾहिं तव्हांखे असां हिननि खे असां पटको बदिराए असेंबलियुनि में मोकिलियूं था न, ईअं सम्झो जंहिंखे पटको बदिराइबो आहे त हुनखे अॻुवाण खे बिल्कुलु त उन्हनि खे जो असां पटको बदिराए मोकिलियूं था त हुते जेको असांजे क़ौम जे क़िस्मतुनि जो हशर नशर कनि था त उहो तव्हां उन्हनि खां वाइदो वठो त उहा हाणे तव्हां न कंदो इहो घटि में घटि। हाणे उन वादो कहिड़ो उन्हनि खां वठिणो आहे? हिते त माण्हू क़ुर ते हथु रखी बि फिरी था वञनि, त उन्हनि खां कंहिंखां बि वादो असां कहिड़ो वठंदासीं? पर ॻाल्हि इहा आहे त कोशिशि त असां इहा ई कंदासीं न, कोशिशि कंदासीं त हिननि खां कुझु मिले। पर हिकिड़ी ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधायांव, हे हिकिड़ो डिफाइनिंग मोमेंट आहे। अॼु जेका इलेक्शन थींदी 8 तारीख़ ते जेका इलेक्शन थींदी, उहा दुनिया मञींदी कोन, दुनिया में इन जी का पज़ीराई न थींदी। ऐं जेके उन जे नतीजे में जेके उभरंदा लीडर असांजा, उन्हनि खे दुनिया में काथे बि पज़ीराई न मिलंदी। तव्हां ॾिसजो त हे आस्ते आस्ते इहे जेके असांजा पुराणा
चाहे चार टाइम जो प्राइम मिनिस्टर हुजे, चाहे फॉर एवर असांजी पार्टी हिते सिंध में थिए थी। हाणे सिंध अच्छा में ईसानी साहब हिकिड़ी माना पार्टी आहे। हिकिड़ो माज़रत सां माना तव्हां झूना अॻुवान आहियो, हितां जा माण्हू आहियो, माना हिकिड़ो निज बहिराड़ी जे इलाइक़नि खे बि ॾिसो था पिया, वॾनि शहरनि खे बि ॾिसो था पिया, ॿियनि मुल्कनि खे बि ॾिसो था पिया, इवन एतिरे क़दुरु जो तव्हांजो ख़ासो हिसो माना ॿिए मुल्क तरक़ी याफ़्ता ममालिक में बि गुज़रियो आहे, त अवां जे हिकिड़ो जेको आहे उनजो ज़िंदगीअ जो निचोड़ छा आहे त हीअ जेको ग़रीब अवाम आहे सिंध जो, मज़लूम ॻोठाणो अवाम आहे जेको, इहो आख़िर हिननि जी क़िस्मत इहो केसि ताईं अञा लुटिजंदो रहंदो, पिटिजंदो रहंदो इन्हनि ज़ालिमनि जे हथों जिन खे असां पाण था मुंतख़ब कयूं। इहो अञा इहो ई तव्हां जेकी आख़िरी ॻाल्हि कई न, त उहा ई जंहिंखे असां पाण हाणे जी जी वोट केरु थो ॾे, वोट ग़रीब माण्हू थो ॾे, उनखे ग़रीब माण्हू पंहिंजे वोट जा इन हिक ई टाइम में पैसा बि वठे थो, कुझु बि करे थो। पर मां हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायांव, सोसाइटी ईअं चेंज न थींदी आहे, रुगो सियासत जे करे चेंज न थींदी। सोसाइटीअ जो चेंज जेको आहे उहो हिकिड़े बुनियादी तौर ते थींदो। एजुकेशन, शऊर हुजे। मां पाण खे नथो उन लाइक़ु सम्झां त मां घिटी वञी ऐं माण्हुनि खे उहो ठीकु आहे ईसानी साहब, माना इन फ्यूचर तव्हां असांजी थोरो क़िस्मत ॿुधायो त ही मज़लूम माण्हुनि जी क़िस्मत बदिलजंदे अव्हांखे कुझु नज़र अचे थी, अहिड़ा के आसार, मूंखे को आसार नज़र नथा अचनि बदिलंदी। मां सिधी सही ॻाल्हि कयांव तव्हांखे, इन जे करे जो माण्हू पाण जेसि ताईं पंहिंजी क़िस्मत न बदिलींदा त कुझु न आहे थियणो। इहो ई पिनण ते ऐं करप्शन ते जीअं हलंदासीं त उन सां तरक़ी न थींदी, न माशरो तरक़ी कंदो। असांजो माशरो छा आहे, असां माशरे खे त ॾिसो न सभ खां पहिरियों, तव्हांजे माशरे जी ख़ासियत छा आहे। हिते बदउनवानी, कूड़, धोखो, हर शइ, का शइ अहिड़ी बचियल आहे हिन माशरे में जेका हिकिड़े माशरे में हूंदी आहे। त इहे कीअं चेंज ईंदा, इहे चेंज ॾिसो न, हे ई तव्हांजा मौलवी आहिनि या जेके बि आहिनि, उन्हनि जो कहिड़ो फ़र्ज़ु आहे? उन्हनि जो फ़र्ज़ु न आहे छा जो रोज़ जो 5 वक़्त नमाज़ था पढ़ाइनि ऐं जेके ख़ुतबा था ॾियनि ऐं जेके फ़तवा था ॾियनि, उन्हनि जो कोन्हे लेखो। उन्हनि खां त लेखो वठो न। असांजी हिकिड़ी इस्लामी सोसाइटी असां चयोसीं त असां ठाहींदासीं, त इस्लामी सोसाइटी कीअं ठही आहे छा? न ठही सघी आहे। वॾी महिरबानी साईं मुज़फ़र ईसानी साहब। नाज़रीन, ही जेको आहे हितां जी इंतिहाई मारूफ़ जेका समाजी शख़्सियत आहे, सियासत में त साईं जेको आहे इलाही देरि सां माना आया ऐं नतीजतन मुज़ाहिमती सियासत कंदे कंदे हाणे शायदि माना थकिजी बि पिया आहिनि, जो हिन वक़्तु साईं जिन मां थकियो न आहियां, मां डायरेक्शन पंहिंजी चेंज कई आहे। सोसाइटीअ में चेंज कहिड़े तरीक़े सां ईंदो? हिकु तव्हां मसलन अनएम्प्लॉयमेंट आहे, बेरोज़गारी गवर्नमेंट कॾहिं बि ख़तमु नथी करे। बेरोज़गारी हमेशह प्राइवेट बिज़नेस सां थींदी। सॼे पाकिस्तान जो इहो मसइलो आहे। सवाल इहो थो पैदा थिए त मतिलबु तव्हां इन्हनि खे ई चूंडियो नी, त माना जंहिंखे मर्ज़ी तव्हां चूंडियो, पर हिकिड़ा तव्हां माना तव्हां ईसानी साहब तव्हां हिकु न आहियो, तव्हां सां माना हज़ारे माण्हुनि जो इहो फ़ैसिलो आहे त गॾियल तव्हां उन्हनि जो बि फ़ैसिलो कयो आहे त तव्हांजो माना जिन खे जो इंतिख़ाब कयो त हाणे हिननि जी क़िस्मत उन्हनि जे हथ में। हाणे इनखे तव्हांखे थोरो वाज़े कयां छा आहे मसइलो। मसइलो इहो न आहे त रुगो सियासत खां चङाई ईंदी हिते। सोशल वर्क ऐं ॾिसो एंटरप्रेन्योरशिप हिते असांजे मुल्क में सिंध में ख़ासि करे जेको आहे उहो कहिड़ो माण्हू एंटरप्रेन्योर जंहिंखे चइबो आहे न, उनजो अलाए सिंधीअ में लफ़्ज़ छा थींदो, एंटरप्रेन्योर जेको बिज़नेसमैन हे हो। जेसि ताईं हिते हिंदू बिरादर हुया ओसि ताईं सिंध तरक़ी करे पियो, बिज़नेस में वॾी तरक़ी कई। हाणे मूंखे कंहिं इहो हिकिड़ो वीडियो मोकिलियो आहे जंहिंजो उनवान हुयो शिकारपुर शहर, ऐं उन्हनि जो ओपनिंग रिमार्क्स इहे आहिनि त शिकारपुर शहर हिकु ज़माने में दुनिया जे तिजारत जो मर्कज़ हुयो, त उहो छा थी वियो?
उहो हिंदू हलाए विया त असां में ॾाढो पुठिते पइजी वियो। असां ॾाढो पुठिते जी, जी। हिकिड़ो इन ते मां इलाही ॻाल्हि ॿोल मूंखे करणी आहे जेका मां कंदुसि आईंदा इंशाअल्लाह ताला, कंहिं बि फोरम ते जी, जी। उहा इहा आहे त जीअं तव्हां वटि ख़ासि करे सिंधी मुसलमाननि जी ॻाल्हि, तव्हां वटि इनिशिएटिव न आहे, तव्हां बिज़नेस नथा कयो, तव्हां कराची शहर आहे, तव्हांखे 1947 में अलाए काथों काथों माण्हू अचे उते वसी विया, पठान आया, पंजाबी आया, तव्हांजा गॾा पमो माण्हू कराची शहर ताईं न पहुता। इहा कहिड़ी ॻाल्हि आहे? इहो अलमियो छा आहे? इहो हिकिड़ो वॾो अलमियो आहे। इन खे सोचणो पवंदो त आख़िर सिंधी सोसाइटीअ जो मसइलो छा आहे। ईसानी साहब जेको आहे इंतिहाई माज़रत सां माना जेको आहे टाइम बि शॉर्ट सां आहे, तव्हांजी बि मसरूफ़ियात खे मद्देनज़र रखंदे जेको आहे हिन गुफ़्तगू खे वाइंड अप कयूं था। अव्हां जी वॾी महिरबानी, लख तोरा। अव्हां पंहिंजो क़ीमती घड़ियूं असांखे ॾिनी। हिन वक़्तु इलेक्शन प्रोसेस आहे, ख़ैर सां गुज़री वञे, वरी तव्हां सां मुलाक़ातूं जारी रहंदियूं ऐं अॻु बि चवां था मुलाक़ातूं रहियूं आहिनि ऐं इंशाअल्लाह ताला नेक्स्ट टाइम बि तव्हां सां वरी गुफ़्तगू रहंदी। तेसिताईं असांखे ॾियो इजाज़त। तव्हां कॾहिं इहो इन ॻाल्हि ते, इन टॉपिक ते त आख़िर सिंधी सोसाइटी जो अलमियो छा आहे?